नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। समारोह में रामचंद शिंगलाणा जी रिपोर्ट मुताबिक़ समारोह में क़दीमी मड़ी ॾाढो शुगर स्वामी में हिंदू बिरादरी पारां धार्मिक त्योहार महाशिवरात्रि वड़ी धाम सां मल्हायो वियो। उन मौके ते औरतनि मर्दनि नौजवान पारां शिव भगवान जा विर्त रखी मंदरनि में पूजा पाठ करे मुल्क जी सलामती लाइ पिण प्रार्थनाऊं कयूं वियूं। प्रसाद समेत भंडारो जो पिण बंदोबस्त कयो वियो हो। उन मौके ते मंदिर जी संभाल कंदड़ सुरेश माली रामू माली बिन ॿुधायो त अॼु ही धार्मिक त्योहार महाशिवरात्रि सिंध समेत पूरी दुनिया में मल्हायो पियो वञे। इन त्योहार में औरतूं मर्द नौजवान शिव भगवान जो विर्त रखी सॼी राति जागो करे शिव भगवान जी पूजा कंदा आहिनि। जॾहिं धार्मिक त्योहार में वॾे अंग में हिंदू नारियुनि नौजवान मर्द शिव रात्रि जो विर्त रखी मंदिर पहुची शिवलिंग ऐं शिव भगवान जी पूजा पाठ करे प्रसाद फ्रूट समेत गुल निछावर कंदा आहिनि। ख़ासि प्रार्थनाऊं पिण कयूं वेंदियूं आहिनि। इन्हनि सां गॾु गॾु भजन वाणी पिण कई वई। जॾहिं औरतुनि गुजराती मारवाड़ी समेत सिंधी ॿोलियुनि में मख़सूस अंदाज में भजन गाए महाशिवरात्रि खे भेटा पिण पेश कई। जॾहिं सामारो रोड भरिसां शिव मंदिर में महाशिवरात्रि जो मेलो पिण मल्हायो वियो, जंहिंमें पिण सवे माण्हुनि शिरकत कई। भगत रायचंद मकवाणा, हरचंद गंगाराम माली, सेठ हीरो माली, सेठ नीलाराम माली ॿिया पिण मौजूद हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।